अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। 8 खां 16 मई दौरान नक़लो हरकत ते रोकण जा सख़्त इक़्तिदाम खयां वेंदा। NCOC जो ऐलान। कोरोना जी नई क़िस्मनि जी रोकथाम जे लाइ पाकिस्तान जो ईरान ऐं अफ़गानिस्तान सां सरहद बंदि करण जो फ़ैसिलो। तिजारत जारी रहंदी। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में मौजूदु पाकिस्तानियुनि खे वापसीअ जी इजाज़त हूंदी। वज़ीर सिहत पंजाब डॉक्टर यास्मीन राशिद चयो आहे त गुजरांवाला में 100% वेंटिलेटर कोरोना मरीज़नि सां भरिजी विया। मरीज़नि जे वेंटिलेटर वारी एम्बुलेंस में लाहौर मुंतक़िलीअ जा इंतज़ाम। कमिश्नर गुजरांवाला हंगामी इजलास तलब करे वरितो। वज़ीर आज़म इमरान खान जो बग़ैर प्रोटोकॉल जे इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। वज़ीर आज़म पंहिंजी गाॾी पाण हलाई मरम्मत कयल रोडनि जो जाइज़ो वरितो। चेयरमैन CDA ब्रीफिंग ॾिनी। पीपल्स पार्टी अॼु बि हुक्मराननि खां निजात घुर्जे। नून लीग ऐं मौलाना फज़ल रहमान PTI खे 5 साल ॾियणु चाहिनि था। फरातुल्ला बाबर ऐं नैयर बुखारीअ जी प्रेस कॉन्फ्रेंस। हुननि चयो त जेका जमायत असां सां एहतजाज करण लाइ तयारु आहे उहा अचे। JUI रहनुमा हाफ़िज़ अहमदुल्ला चयो आहे त JUI ऐं नून लीग PDM जो हिसो आहिनि। पीपल्स पार्टी PTI जी B टीम बणिजी वई आहे। पीपल्स पार्टीअ में हाणे भुट्टो आज़म नाहे रहियो, उहा ज़रदारी पार्टी बणिजी वई आहे। अफ़गान दारुल हुकूमत काबुल में पेट्रोल जे टैंकर में ओचितो बाहि लॻी वई। 7 माण्हू फौत जॾहिं त 14 ज़ख़्मी थी पिया। बाहि लॻण जो सबबु अञा ताईं मालूम न थी सघियो। गुज़िरियल ॾींहुं मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े ते पीपल्स लिबरल यूनियन सुई गैस जे मुलाज़िमनि पारां पंहिंजे जाइज़ मुतालिबनि जी मञता लाइ यूनियन जे चेयरमैन फयाज़ शाहिद मोहम्मद तारिक रिज़वान मल्ला ज़ुल्फ़कार मक्सी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में सुई गैस ऑफिस नवाबशाह खां हिकु रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी। नवाबशाह प्रेस क्लब पहुती मुलाज़िमनि चयो त गुज़िरियल 3 महीननि खां मुलाज़िमनि जे पघारुनि में इज़ाफ़ो नाहे कयो वियो, जॾहिं त सालियानो इंक्रीमेंट ऐं 30 सालनि खां मुआदे तहत लीव इन कैश मिनट बि बंदि कयो वियो आहे। मेडिकल समेत ॿियनि सहूलियतुनि खे बि महदूद रखियो वियो आहे, जंहिं ते हुननि चयो त असांजा जाइज़ मुतालिबा पूरा कया वञनि, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। तहलके दौड़ जे ॻोठ हाजी सवाली खान रिंद जे रहवासी एडवोकेट ज़ाहिद अली रिंद पंहिंजे भाइरनि फयाज़ रिंद हुबदार ऐं ॿियनि सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजी बिरादरीअ जो गफ़ार आशिक़ मोहम्मद जान रिंद ऐं ॿिया मुंहिंजी ज़मीन ते ज़बरदस्ती वाटर कोर्स कढण जी कोशिशि कनि था। मूं इनकार कयो त मुंहिंजे भाइरनि ते हमिलो कयो वियो ऐं मथनि केस दाख़िल थियल आहे, हू ज़मानत ते आज़ादु आहिनि, जंहिं ते हुन वसवारनि खां अपील कई आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। कोरोना जी 3 लहर सबबि हुकूमत जे कयल ऐलान ते शहर में लॉकडाउन जो जाइज़ो वठण लाइ असिस्टेंट मुख़्तियारकार दौड़ असदुल्ला सुमरो जाम साहब पहुतो, जंहिं मौक़े ते असिस्टेंट मुख़्तियारकार किरियाना सब्जी मेडिकल स्टोर वारनि खे समाजी विथी रखण ऐं मास्क पाइण जी सख़्तीअ सां हिदायत कई ऐं चयो त कोरोना तेज़ीअ सां फैलिजी रही आहे, उन लाइ असां सभिनी खे एहतियात करणो पवंदो। जॾहिं त ॿिए पासे सकरन में कोरोना वायरस जे सबबि पिणु मुकमल लॉकडाउन, कारोबार बंदि। रियाज़ अहमद रोड, नवाबशाह रोड, सोना बाज़ार, शाही बाज़ार समेत समूरो शहर बंदि, जॾहिं त पुलिस ऐं पाक फ़ौज जे जवाननि जो शहर अंदरि गश्त। गुज़िरियल हफ़्ते पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे मरकज़ी रहनुमा फ़कीर मोहब जमालीअ जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ अॼु उन जी रहाइशगाह ॻोठ कुंभलीमा में उन जे साहिबज़ादे सलीम जमाली ऐं भाउ मुजाहिद जमाली हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम लॻायो त खॾर पुलिस असांजे बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत फ़कीर मोहब जमालीअ खे गिरफ़्तार करण बैदि उन ते कूड़ा केस दाख़िल कया आहिनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था ऐं हुननि चयो त PPA जे अहम रहनुमा अली हसन ज़रदारी असांजे ख़ानदान खां सियासी इंतक़ाम वठी रहियो आहे। अगरि अहिड़ियूं कार्रवायूं बंदि न कयूं वयूं त समूरे सिंध में एहतिजाज कया वेंदा, जंहिं में शहमीर जमाली, फलक शेर ओड, मजीद अब्बासी पिणु मौजूदु। पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट सिंध नवाबशाह ऐं पाक फ़ौज जे तरफ़ां माण्हुनि में मास्क ऐं सैनिटाइज़र ॾिना विया, जंहिं में पाक आर्मीअ जे महिमान ख़ासि जनाब कैप्टन अली साहिब ऐं उन जी पूरी टीम PZM जे साथियुनि बि उन में हिसो वरितो, जंहिं में सीनियर वाइस चेयरमैन सिंध ज़ुबैर अहमद कुरैशी, वाइस चेयरमैन अब्दुल रहमान ख्वाजा ऐं ॿिया शामिल। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।